खबरनि जो सिलसिलो जारी रखंदे ख़बर शामिल कंदासीं। उमरकोट मां डॉक्टर एम जे उमरकोट लॻो ॻोठ सोनो खान बुरगड़ी जे रवासिन पारां ज़र ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज कंदड़नि चयो त सेठ नीलम राम ऐं ॿिया जेके असांजी ज़मीन ते मुबैना तौर कब्ज़ो करण जी कोशिश करे ऐं मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। समारोह लॻोट सोनो खान बुरगड़ी जे रवासिन पारां ज़र ज़मीन ते सेठ नीलम राम पारां मुबीना कब्ज़े जी कोशिश मोतमार धमकी ॾियण बाद मुतासिर बुरगड़ी बिरादरी जे माण्हुनि औरतुनि शेरबानो जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। ज़ुल्मनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब वारो एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे हिन चयो त सेठ नीलम राम पारां बासर माण्हू पुलिस सां करे असांजे ज़राई ज़मीन ते गैर क़ानूनी कब्ज़ो करण जी कोशिश करे रहियो आहे। मुसलसल धमकियूं पिणु ॾेई रहियो आहे। हिन वधीक चयो त ज़र ज़मीन जा काग़ज़ात असां वटि आहिनि ऐं असां अबलनि जी मिल्कियत आहे जिन सां असांजो असुल वारस आहियूं। सेठ नीलम राम पारां असांखे बार बार हिरासा करण तंग करण जी कोशिश करे रहियो आहे। हिननि आला अख़्तियारनि समेत रेवेन्यू खाते जे बाला ऑफिसरनि ऐं लाॻापियल इदारनि खां फौरी तौर नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में कोरड़ सकुर इहो दर खड़कायो वेंदो।